आहे फिज़िक्स में असांजो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जेको आहे डांसिंग फायर्स। त असां उन ते प्रोजेक्ट ठाहियो आहे जंहिंमें असां छा कयो आहे त असां जेके फ्लेम्स ॿारियूं आहिनि गैस असां अटैच कई आहे, ठीकु आहे, सिलेंडर मां। उन खां बाद में असां हिन में फ्लेम्स ॿारियूं आहिनि। उन खां बाद में हेॾा हिन साइड असां स्पीकर सां कनेक्ट कयो आहे। हाणे हेॾा असां जॾहिं हाई बेस वारो हिकिड़ो सॉन्ग प्ले कंदासीं न त छा कंदियूं इहे जेके फ्लेम्स ॿरनि थियूं न इहे डांस कंदियूं। त दैट्स वाई असां हिनखे प्रोजेक्ट जो नेम ॾिनो डांसिंग फायर्स, यानी कि फायर्स खे असांखे डांस कराए ॾेखारिणो आहे। त इहो ई असांजो प्रोजेक्ट हुयो मेन, त इहो सभु परफॉर्म कयो आहे। सर माय नेम इज़ शाज़िया पठान, लेक्चर एट गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काना। सर हे जेके तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो एग्ज़िबिशन थी हले गवर्नमेंट ऑफ सिंध जी तरफ़ां पूरे थ्रू आउट द सिंध आहे ऐं डिफरेंट कॉलेजिस में स्कूल्स में साल में जी एग्ज़िबिशन थिए थी। एग्ज़िबिशन आहे साइंस जी, हाणे स्टीम एग्ज़िबिशन न्यूली इंट्रोड्यूस कराई वई आहे जंहिंमें मैथमेटिक्स खां वठी साइंस आर्ट्स ईच एंड एवरी सब्जेक्ट्स आर इंक्लूडेड। ठीकु आहे, त हाणे हे जेको एग्ज़िबिशन तव्हां जंहिंमें बीठा आहियो हिन वक़्तु हॉल में उहो जोग्राफी जी एग्ज़िबिशन आहे। मां जोग्राफी जी लेक्चरर आहियां। त हे जेके सिस्टम तव्हां हिन वक़्तु नज़र अचनि था, मॉडल्स नज़र अचनि था, एक्चुअली हे असां ज़मीन जा डिफरेंट सिनेरियोज़ आहिनि जंहिंखे प्रैक्टिकली पेश कयो वियो आहे। ॿारनि जी अंतक महिनत आहे, असां टीचर्स जी अंतक महिनत आहे। ठीकु आहे, ॾींहं राति असां हिकु कयो आहे उनखे 3D करण में, प्रैक्टिकली प्रोड्यूस करण में। सो मां चाहींदमि त हे अहिड़ा प्रोग्राम हुजनि, ॿारनि ते इन्वेस्टमेंट हुजे, ॿार जी अॻिते वधनि। इन ई नंढी शयुनि खां ॿार अॻिते पुॼंदा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ऑलवेज़ वॾी शयूं नंढनि शयुनि में प्रोड्यूस थींदियूं आहिनि। ये असांजो प्रोजेक्ट आहे, इन जो नेम आहे गोरिंग मिज़ाइल। इन जे पोयां फिज़िक्स कहिड़ी आहे, इन जे पोयां फिज़िक्स आहे त इन में न्यूटन्स जो थर्ड लॉ बि आहे ऐं इन में लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी बि आहे ऐं उन खां अलावा इन में पास्कल्स लॉ बि आहे। हाणे इन में न्यूटन्स जो थर्ड लॉ कीअं आहे त इहो एक्शन टू रिएक्शन कंदो आहे अपोज़िट डायरेक्शन में। उहो कीअं त हे जेको आहे असांजो एक्शन थो थिए त हिन में जेका फायर आहे उहा बर्न थी करे त इन मां स्मोक थो निकिरे, त इहा असांजो रिएक्शन